नाज़िल थिया आहिनि ऐं उहे ज़मीन जे खज़ाने जूं चाबियूं मुंहिंजे हथ ते रखियूं अथनि। सुभान अल्लाह। चाबियूं आका तो फरमाए त रब मूंखे अता करे छॾियूं आहिनि। अब चाबियूं उन खे ॾिनियूं जेके मालिक कबो आहे। तवजो आहे या न? चाबियूं उन खे ॾिनियूं आहिनि जेके मालिक कबो आहे। जॻहि माण्हू कपाईंदो आहे त उनखे चाबी ॾींदो आहे, बाबा हे तोखे चाबी आहे, इहा जॻहि तुंहिंजे हवाले आहे। माण्हू कार वठंदो आहे त उहो जेको शोरूम वारो उनखे चाबी ॾींदो आहे त हीअ थी चाबी, हाणे कार तुंहिंजी आहे, हाणे स्कूटर तुंहिंजो आहे, सभिनी खे कारो अता करे। ईअं मुंहिंजे दिलबर हबीब खे रब ज़मीन जे खज़ाननि जूं चाबियूं ॾेई करे यानी दुनिया ऐं आसमाननि जो रब मालिक बणाए छॾियो आहे। मुंहिंजो मुर्शिद सुहिणो दिल पर साईं जो बयानु फरमाए, ओ अल्लाह ॾिनस चाबियूं गुल पर जे खज़ाननि जूं। ओ अल्लाह ॾिनस चाबियूं गुल पर जे खज़ाननि जूं। आतैना कल महबूब मोहम्मद मिलाए पढ़ो मुंहिंजी दिलड़ीअ जो महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पढ़ो सल्लल्लाहु। सुभान अल्लाह। मुंहिंजा आका तो फरमाए त छह शयुनि जी तव्हां मूंखे ज़मानत ॾियो, मां तव्हांखे जन्नत जी ज़मानत ॾींदुसि। उहे कहिड़ियूं आहिनि? मुंहिंजो आका तो फरमाए अस्दक़ू इज़ा हदस्तुम। ए मेहर में अचण वारो, जॾहिं तव्हां ज़बान मां लफ़्ज़ कढो त सचा कढो, को माना हेज़ कढो, कूड़ बदूड़ फ़रेब धोखेबाज़ी ठगी खां बचो। जॾहिं ज़बान मां लफ़्ज़ कढो त सच ॻाल्हायो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़बान खे सचो कंदव, मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां त तव्हांखे जन्नत में वठी हलंदुसि। सुभान अल्लाह। हाणे
पर उनखे चई त तव्हांखे बादशाह हिकिड़ो तोहफ़े में किताब ॾिनो आहे, सॼी राति मां उहो पढ़ंदो पियसि। ज़ाहिर ॻाल्हि आहे, किताब में ॾिसियोसि त पढ़ियो त कान हूंदई, कूड़ कराई। बादशाह जो ॿुधो त हिनखे ख़्वाहिश थी त अहिड़ो किताब मूंखे तोहफ़े में मिलियो आहे, पंहिंजे वज़ीरनि खे मोकिली वञो, इहो किताब तोहफ़े में आयो आहे, इहो खणी अचो। उहे जेके वज़ीर हुआ ॻोल्हे ॻोल्हे ॾिठा, उहो किताब न मिलियो, उहे वापसि अची विया। पोइ पुछा कयूं त हे त किताब आहे ई कान। त उन बादशाह चवण लॻो, सेठ जी तोखे हया अचणु घुरिजे, जो तूं मुंहिंजे साम्हूं कूड़ करायो आहे। उहो एतिरी थो चए, उन ॾींहुं जेका मूंखे शर्मिंदगी थी, उन ॾींहुं जेको मूंखे अफ़सोस थियो, काश जेकॾहिं मां सच ॻाल्हायां हा त अॼु मुंहिंजी बादशाह वटि इज़त अञा बरतरी बाला थी वञे हा। जेके कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, जेके कूड़ हणी पंहिंजी जान छॾाईंदा आहिनि, उहे हिकु ॾींहुं ज़रूरु फासंदा। उहे कॾहिं न कॾहिं उनजो कूड़ ज़ाहिर थींदो, रब उनखे कॾहिं न कॾहिं पाण ई ख़राबु कंदो। पर जेको सच ॻाल्हाईंदो आहे, रब उनजो शान आला करे छॾींदो आहे। हिकिड़ो वॾेरो हुयो, उनजी घरवारी घणा कूड़ हणंदी हुई। सुबुह शाम उथंदे वेंदे कूड़नि सां कमु हुयसि। पोइ हिकिड़े दफ़ा छा थियो, जो वॾेरे जा कुझु महिमान आया, महिमाननि जे लाइ गोश्त वठी आयो। औरत खे चई त ही ठाहे। हाणे औरत ठाहे जो रखियो। हाणे हिनखे लॻी बुख, ॼाणू हिकिड़ी कुटी खाधई, चई त ॾाढो गोश्त सुठो ठहियो आहे। वरी ॿी खाधई, टी खाधई, चौथी खाधई। चई त हाणे जेकॾहिं वॾेरे पुछा बि कयो त मां चवंदसि ॿिली खाई वञी, इन करे सॼो गोश्त मां खाई थी वञा। बिस्मिल्लाह करे सॼो खाई, अलाह को हिदायत ॾिएसि। जॾहिं सॼो गोश्त खाई वई, वॾेरो साहब आयो। वॾेरे पुछा कयो त घरवारी गोश्त काॾे कई? चवण लॻी त ॿिली जो बचो खाई वियो। केरु खाईयो? ॿिली जो बचो खाई वियो। वॾेरे खे लॻी कावड़। वॾेरो चयो, कहिड़ो ॿिली जो बचो आहे जेको गोश्त खाई वियो? वठी अचीसि। गोश्त वठी आयो हो किलो। हूअ वरी जेका ॿिली जो बचो खणे, हुनजो वज़न ई अधु किलो हुयो। ॻाल्हि सम्झ में
ऐं ॿिए नंबर ते मुंहिंजे दिल पर हबीब बयान फरमायो वाइदा वाद ला युखलिफ, जॾहिं तव्हां वाइदो कयो त वाइदा ख़िलाफ़ी न कंदा कयो। पहिरें नंबर ते सच ॻाल्हायो, ॿिए नंबर ते वाइदा ख़िलाफ़ी न कयो, जॾहिं को वाइदो कयो त वाइदो पूरो कंदा कयो, वाइदा ख़िलाफ़ी न कंदा कयो। जेकॾहिं तव्हां मुस्तफ़ा करीम जा उम्मती सॾायो था उन दिल पर हबीब जी सीरत का निहार, मुझे मुस्तफ़ा करीम जी तालीमात का निहार, मुझे दिल पर हबीब सां हिकिड़े शख्स सां वाइदो कयो। मुंहिंजा आका फरमायो त ए फलाना मां हिते बीठो आहियां, तूं पंहिंजो कमु छॾाए अच। उन शख्स खां ॻाल्हि विसरी वई, उहो शख्स हलियो पियो। मुंहिंजो दिल पर हबीब उन जाइ ते 3 ॾींहंनि ताईं बीठो रहियो। जॾहिं उहो शख्स वापसि आयो ॾिठाई त मुस्तफ़ा करीम बीठो आहे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, तव्हां हिते छो बीठा आहियो? तव्हांजे बीहण जो सबबु छा आहे? मुंहिंजा आका फरमायो ए फलाना, तूं मूंसां मां तोसां वाइदो कयो हो त हिन जाइ ते तोसां मां मिलंदुसि, तूं खां त वाइदो विसरी वियो। पर मां मुस्तफ़ा करीम वाइदा ख़िलाफ़ी न आहियां कंदो। जेकॾहिं तूं महीननि खां सालनि ताईं न अची हा त बि मां हिते तुंहिंजे इंतज़ार में बीठो हुजां। सुभान अल्लाह। इहो मुंहिंजो दिल पर हबीब मुस्तफ़ा करीम जी तालीमात आहे जो 3 ॾींहंनि ताईं हिकिड़ी जाइ ते बीठल आहिनि, हेॾां होॾां वञनि नथा। मथां माण्हू सम्झनि त नबी वाइदा ख़िलाफ़ी कंदो हो, पर मुस्तफ़ा करीम ऐं अल्लाह जा जेके बि नबी थी गुज़रिया उहे वाइदा ख़िलाफ़ी न कंदा हुया। उन जो उम्मती सदाई ऐं वाइदा ख़िलाफ़ी कंदो वधी। मुंहिंजा आका तो फरमाए जेको वाइदा पारे नथो उहो असां मंझां न आहे, उन जो ईमान मां हिसो न आहे। ईमान मां हिसो उन जो आहे जेको वाइदा पारींदो आहे। सुभान अल्लाह। वाइदा ख़िलाफ़ी न कयो, जेको वाइदो कयो त वाइदो पूरो कंदा कयो। हिकिड़े दफ़ा जिहाद जो वक़्तु हुयो, कुझु सहाबी अचनि पिया। अबू जहल उन्हनि खे गिरफ़्तार कयो। उन्हनि सहाबी खे चयाईं त तव्हां वञो था मुस्तफ़ा जी बारगाह में, तव्हां उन सां मिली करे असां सां विहण जे लाइ ईंदव, इन जे करे असां तोखे क़त्ल था कयूं। उन सहाबी चयो त मां वाइदो थो कयां त कॾहिं बि तुंहिंजी मुखालिफ़ न कंदुसि, तोसां झगड़ो न कंदुसि। अबू जहल उनखे छॾे ॾिनो। जॾहिं महबूबनि जी बारगाह में आयो उहो सहाबी, मुंहिंजा आका फरमाए सहाबी किथे हुए? अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, अबू जहल काफ़िर जे काफ़िर मूंखे गिरफ़्तार कयो हो, मां उन्हनि सां वाइदो करे आयो आहियां त तोसां कॾहिं न विढ़ंदुसि। मुंहिंजा आका फरमायो अॼु तूं वाइदो करे आयो आहीं त हाणे तूं विढ़ंदे उन्हनि सां न, असां अकेला जिहाद कंदासीं, असां अकेला काफ़िरनि सां विढ़ंदासीं, पर तूं असां सां गॾु न हलिजाए। उहो सहाबी अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, उहो त काफ़िर हुयो, मां त काफ़िर सां पूरो वाइदो करे आयो हुअसि, छो जो जिहाद जे अंदरि तदबीर करणु जाइज़ हूंदी आहे। पर मुंहिंजा आका फरमायो न, असां उहे न आहियूं कंदा जेको वाइदो कंदा आहियूं त उनखे पारींदो आहियूं। सुभान अल्लाह। होॾां काफ़िरनि जो लश्कर, सो बि वॾो लश्कर हुयो। हेॾा मुस्तफ़ा करीम जा सहाबी चंद हुया, पर जेको हुन सहाबी वाइदो करे आयो उनखे पाण मना करे छॾियऊं त तूं असां सां गॾु न हल, भली असां थोरा हुजूं, पर तूं तुंहिंजो वाइदो असां पूरो न कंदासीं। मथां काफ़िर सम्झनि त मुस्लमान वाइदा ख़िलाफ़ी कंदा आहिनि। अॼु जेकॾहिं तूं वाइदा ख़िलाफ़ी थो करीं त इहो रवैयो, इहो तरीक़ो अबू जहल, उतबा ऐं शैबा जो हुयो। मुस्तफ़ा ऐं उन जे ग़ुलामनि जो तरीक़ो इहो हो जो जॾहिं वाइदो कंदा हुआ त वाइदनि खे पारींदा हुया। सुभान अल्लाह। तव्हां वाइदा पारींदो न, जेको वाइदो खे पारींदो उहो मथे हथ करे चए सुभान अल्लाह। अल्लाह तव्हांखे सलामत कंदो, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। अॼु खां वठी यादि कयो इंशाअल्लाह जेको वाइदो कंदासीं त उहो ज़रूरु पाईंदासीं। ऐं ॿिए नंबर ते मुंहिंजे दिल पर हबीब मदीने वारे साईं फरमायो वअब्दु इज़ा औतमिनतुम, ऐं जॾहिं तव्हांखे अमानत मिले त अमानत जे अंदरि ख़यानत न कजो, अमानत हक़दार ताईं पहुचाइजो।
अमानत इहा जेको वोट ॾींदा आहियो वोट बि अमानत आहे छा आहे वोट अमानत आहे अमानत वरी छा कंदा 32 रुपया मिलंदा सभु जेको आहे जीए वठो राजनीति जे 50 रुपया ॾींदसि जीए वठो अरे ॾिस त सही तोखे भुटे ॾिनो छा तोखे पीपी ॾिनो छा आहे बिजली असांजी